अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं बख्श शुजात खान था कर रहा आहियां कल्हो के उनवान सां गॾु जेको कल्हो को सां मां अध में छॾियोसीं। अॼु सिर्फ़ु उन्हीअ खे मुकमल कयो आहे, ॿी का बि शइ कोन्हे का उन जे मुतलिक़ हिकु नंढी मश्क ताईं पहुचाईंदासीं। बाक़ी कल्ह असां थोरो दम ऐं अधु दम ते ॻाल्हायोसीं। अॼु असां बाक़ी जेके बक़ाया बीहक जो निशानियूं आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। वधीक वरी सुभाणे इंशाल्लाह के ॿिए नए उनवान सां अॼु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बीहक जी निशानियुनि ते ॻाल्हाए अॻिते कंदासीं कम खे। ठीकु आहे। कोलन या दम निशानी जेका मां हिन जी कई आहे उहा ॻाढ़े रंग सां तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। इहा निशानी आहे। नरेश कुमार ओट, गुड इवनिंग। रोशन वालेकुम सलाम। फतेह मोहम्मद वालेकुम अस्सलाम। कुर्ब तव्हांजा तव्हांजे गॾु थियण जे लाइ। ठीक है। हाँ इन्हें कैसे वालेकुम अस्सलाम। एमी सुमरो आमी सुमरो हिन निशानी जी अहमियत के हेठ कुछ मिसालन सां वाज़े कजे थो त जुमलन में दम जो इस्तेमाल कॾहिं ऐं कहिड़े मक़सद जे लाइ कयो वेंदो आहे। छाकाणि त इहे जेके निशानियूं आहिनि इन्हनि निशानियुनि जो इस्तेमाल जो को न को मक़सदु हूंदो आहे, को न को सबबु हूंदो आहे। तंहिंजे करे असां इन्हनि निशानियुनि खे इस्तेमालु कंदा आहियूं ऐं ईअं सम्झो घटि में घटि का न का माना हूंदी आहे जॾहिं असां इन्हनि निशानियुनि खे इस्तेमालु कंदा आहियूं। हर हिकु निशानी पंहिंजी पंहिंजी माना ॾेखारींदी आहे, पंहिंजो मक़सदु वाज़े कंदी आहे ऐं पंहिंजो जेको आहे सो पूरो उन मंझां जेको आहे सो मक़सदु ज़ाहिर थींदो आहे या हिकिड़ो लफ़्ज़ ज़ाहिर थींदो आहे त ही असां खां पुछणु चाहे थो या ही चवणु चाहे थो। का ॻाल्हि ॿुधाइणी हुजे, का ॻाल्हि ॿुधाइणी हुजे, को पहाको ॾियणो हुजे या कंहिंजो चयल जुमिलो दोहिराइणो हुजे पर लफ़्ज़ जीअं जो तीअं कोटेशन न हुजे त उन दोहिराइण खां पहिरियों कोलन लॻंदो आहे। चए थो का ॻाल्हि ॿुधाइणी हुजे, को पहाको ॾियणो हुजे या जंहिंजो चयल जुमिलो हुजे, कंहिंजो चयल जुमिलो दोहिराइणो हुजे पर लफ़्ज़ जीअं जो तीअं कोटेशन न हुजनि त उहे दोहिराइण खां पहिरियों कोलन लॻंदो। मिसाल पहाको आहे सच त बीठो नच। पहाको आहे उनखे असां कोलन कयोसीं सच त बीठो नच। हिन जी ॻाल्हि सच निकिती त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी ज़रूर मुंहुं भर कंदो। ठीक है। विच में कोलन जी निशानी तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। इहा कोलन जी निशानी आहे जेका असांजे साम्हूं नज़र अचे पई। हीअ ऐं हीअ ठीक है। कोलन या दम। जॾहिं के तफ़सील अॻिते ॾियणा हुजनि त बि कोलन लॻंदो आहे। मिसाल तौर कराची में 6 ज़िला आहिनि: ॾखण, उत्तर, ओलह, उभर, क्यामाड़ी ऐं सेंट्रल। का फ़हरिस्त ॾियण खां अॻु पिणु कोन लॻाइबो आहे। वक़्तु ॾेखारींदड़ अंगनि विच में बि कोलन कमु आणिबो आहे। जीअं 3:30 PM वक़्तु ॾेखारण खां या जॾहिं असां का तहक़ीक़ी कमु कंदा आहियूं उन तहक़ीक़ जे दौरान असां नालो लिखी विच में कोलन ॾेई असां अॻिते वधंदा वेंदा आहियूं। फुल स्टॉप में फुल स्टॉप या पूरो दम। पूरो दम जी इस्तेमाल जुमिले जे आख़िर में थींदो आहे जिते जुमिलो मुकम्मल थिए। पूरो दम खे हेठि मिसालनि सां वाज़े कजे थो। हर क़िस्म जी बयानी जुमिले पूरे थियण ते पूरो दम ॾिबो आहे। हर क़िस्म जे बयानी जुमिले पूरे थियण ते पूरो दम ॾिबो आहे। लफ़्ज़नि जे पूरे लिखण बदिरां मुख़फ़फ़ तौर इब्तिदाई अखरनि में एब्रीवेशन में बि इन्हनि जे विच में फुल स्टॉप लॻंदो आहे। मिसाल जे तौर ते असां जॾहिं जुमिलो लिखंदा आहियूं, जुमिलो मुकम्मल थींदो आहे त आख़िर में फुल स्टॉप ॾींदा आहियूं, दम पूरो दम ॾींदा आहियूं। माना उन खां अॻिते कुझु बि कान्हे को। मुकम्मल थी वियो, जुमिलो पूरो थी वियो। हा, वरी जॾहिं असां मुख़फ़फ़ लिखंदा आहियूं, USSR थी वियो या ॿिया अहिड़ा जेके बि थी विया
मिसाल जे तौर ते UNDP थी आहे, अहिड़ा मिसाल जेके मुख़फ़फ़ लिखंदा आहियूं उन्हनि जे विच में असां इहो पूरो दम ज़रूर लगाईंदा आहियूं त जीअं अलॻि अलॻि उन खे पढ़ियो वञे। मिसाल जे तौर ते MH पावर विच में डॉट लॻो पियो आहे, ठीकु आहे, ऐं M खां पोइ बि ऐं H खां पोइ बि। GA अलाना, HM ख्वाजा, डिग्रियुनि जे लिखण में भी इहो इस्तेमाल थींदो आहे। फुल स्टॉप जो असां इस्तेमाल कंदा आहियूं न को जुमले मुकम्मल करण लिखंदा आहियूं, पर जॾहिं का डिग्री हूंदी आहे उन डिग्री में जे विच में भी उहा लगाई वेंदी आहे त जीअं असां सवलाई सां उन खे अलॻि अलॻि करे पढ़ी सघूं। MA, BA, BSc वग़ैरह वग़ैरह जेके भी डिग्रियूं आहिनि उन डिग्रियुनि जे विच में इहा, या MPhil, PhD वग़ैरह वग़ैरह जेके डिग्रियूं आहिनि उन डिग्रियुनि जे विच में इहा निशानी लगाई वेंदी आहे। वाक जूं निशानियूं, हाणे हिते मूं वटि लैपटॉप में थोरियूं निशानियूं उबतियूं पियूं अची वञनि, उन खे सही करण जे लाइ असां कोशिशि कंदासीं त हिते जेका ॾिनल आहे पहिरियों उनखे सही कंदासीं त जीअं असां हक़ीक़ी निशानियूं आहिनि उन्हनि जी ॼाण थिए। छाकाणि मां निशानियूं त ॾेई आयो आहियां, पर उहे निशानियूं जेके आहिनि उहे उबतियूं थी वियूं आहिनि, तंहिंजे करे मां पहिरियों ई तव्हां खां इन जे लाइ माज़रत थो कयां, छो त मूं वटि लैपटॉप में उबतियूं थी वियूं ऐं हिते बि उबतियूं पियूं अचनि। ठीकु आहे, वाक जूं निशानियूं ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि, अकेलियूं, ॿिटियूं। हिकिड़ियूं उहे वाक जूं निशानियूं जेके इन्वर्टेड कॉमास में हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, ॿ गॾु हूंदियूं आहिनि, उबतियूं रे जहिड़ियूं ॿिन्ही जुमलनि में गॾु आणियूं पियूं आहिनि, ऐं ॿी वरी अकेली हूंदी आहे, ॿ गॾियल न हूंदियूं आहिनि। उहे बि असां किथे यूज़ कंदा आहियूं, किथे इस्तेमाल थींदो आहे उन्हनि जो। असां अॼु उन्हनि खे बहितर नमूने सां थोरो मुख़्तसर सम्झाइण लाइ मां हिते रखी आयो आहियां त जीअं असांखे जेको आहे सो ख़बर पइजी वञे त कहिड़ी कामा किथे ईंदी आहे, कहिड़ी जेको आहे सो निशानी किथे बीहंदी आहे। उन्हनि जे लाइ हिकु नंढा नंढा जुमला ऐं नंढा नंढा मिसाल खणी मां तव्हां साम्हूं पेश कयो आहियां त जीअं असां, छाकाणि त बीहक जूं निशानियूं इंतिहाई ज़रूरी हूंदियूं आहिनि जॾहिं असां लिखंदा आहियूं, जॾहिं असां पढ़ंदा आहियूं, जॾहिं असां को मुकालो लिखूं था, जॾहिं का कहाणी लिखूं था, जॾहिं के जुमला लिखूं था, जॾहिं कुझु बि असां लिखंदा आहियूं त उन लिखण जे दौरान इहे असांखे वाक जूं निशानियूं या ॿियूं बीहक जूं निशानियूं जेके आहिनि उहे असांखे जेको आहे सो असांजी लिखत खे संवारींदियूं आहिनि ऐं सुधारींदियूं आहिनि, ऐं उनमें पुरमक़सद लिखत थी वेंदी आहे। जेकॾहिं असांखे उन्हनि जो इस्तेमालु दुरुस्त न ईंदो त असांजी लिखत पुरमक़सद न रहंदी। कंहिं माण्हूअ जा ॻाल्हायल लफ़्ज़ उबतियुनि, ॿिटियुनि, कामाउनि या वाक जी निशानियुनि सां धार कया वेंदा आहिनि। कंहिं माण्हूअ जा ॻाल्हायल लफ़्ज़ ॿिटियुनि, कामाउनि या वाक जी निशानियुनि सां धार कया वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां हिकु जुमलो चओ था पिया, उन जुमले में लफ़्ज़ तव्हां पंहिंजे दोस्त जा था चओ त उहे तव्हांजा न हूंदा, उहे तव्हांजे दोस्त जा हूंदा, तव्हांजे वालिद जा हूंदा, तव्हांजे अमड़ जा हूंदा, या कंहिं ॿिए जा हूंदा। त असां उन्हनि खे इन्वर्टेड कॉमास जेके हूंदियूं आहिनि, वाक जूं निशानियूं, ॿिटियूं वाक जूं निशानियूं ॿ, उन्हनि में असां बंदि करे छॾींदा आहियूं त जीअं असांखे ख़बर पए त इहा जेका ॻाल्हि आहे मुंहिंजी न पर कंहिं ॿिए जी आहे। अंग्रेज़ी में असां जंहिंखे चवंदा आहियूं डायरेक्ट स्पीच ऐं इनडायरेक्ट स्पीच में उन्हनि खे असां बंदि कंदा आहियूं। अहमद चयो, मूंखे मुंहिंजो किताब वापसि कर। ॾिसो पिया न, इहे तव्हांजे साम्हूं इहे निशानियूं अचनि पियूं, इहे आहियूं। अहमद चयो, मुंहिंजो किताब वापसि कर। इहे अहमद जा लफ़्ज़ न आहिनि पर कंहिं ॿिए जा लफ़्ज़ आहिनि। ठीकु आहे, हीअ निशानी इहा सिर्फ़ हुई ॿिटी वाक जी निशानी। सिर्फ़ असां उन खे जॾहिं एकूणी या अकेलियूं वाक जी निशानी ईंदियूं आहिनि त उहे वरी कंहिं बि लिहाज़ खां जिन चयल लफ़्ज़ हुजनि अकेला, मिसाल जे कंहिंखे ख़िताब मिलियल आहे उहो उन में ईंदो, मिसाल जे तौर ते कंहिंखे जेको लक़ब मिलियल आहे उहो हिकिड़ो निशानी में ईंदो, मिसाल जे तौर ते कंहिंखे जेको आहे सो उहिदो मिलियल आहे उहो उहिदो उन हिकिड़ी लीकनि जे अंदरि ईंदो आहे।
ये निशानी सवाल या जुमले जे आखिर में लगंदी है, पर वो सवाल सिद्धो हुअण घुरिजे। हाणे सिधी रीत कयल सवाल में इहा निशानी कान लगंदी। ये निशानी जेका है वह सवाल या जुमले जे आखिर में लगंदी है, पर वो सवाल सिद्धो हुअण घुरिजे। हाणे सिधी रीत कयल सवाल में इहा निशानी कान लगंदी आहे। अहमद पुछियो अरशद केॾांहुं वियो। सीधी रीत सवाल है केॾांहुं वियो। ठीक है। अहमद पुछियो हो त अरशद केॾांहुं वियो हो। हाणे इन में छो त ही अणसिधी रीत पुछियल सवाल है, तंहिंजे करे असां इन खे सवाल या निशानी न ॾिनी आहे। जेकॾहिं सिधी रीत पुछियल हुजे हा त इन खे सवाल या निशानी अची वञे हा। अहिड़ा सवाल जेके जुमले में फाइल जी जाइ वठनि, कम कंदड़ जी जाइ वठनि, उन्हनि में सवाल या निशानी कान लगंदी। वालेकुम अस्सलाम शिरादरी सोलंकी लाल ऐं लजपत राय। मजहब छा आहे, जेके फाइल जो मतलब जगह वठनि था उन मिसाल है। ठीक है। मजहब छा आहे, साइंस कहिड़ो कारनामो कयो आहे, इहा ॻाल्हि सबको समझे थो। ठीक है। सवाल मजहब छा आहे सवाल आहे, पर इन में फाइल जे जाइ वठनि था, जो कम कंदड़ है उन जी जाइ वठी वञे, तंहिंजे करे चए थो कहिड़ो कारनामो कयो आहे, इहा ॻाल्हि सबको समझे थो। नरेश कुमार रोड जी अबा हुकुम कयो था मुंहिंजा। उहे निशानियूं उन वक़्त अकेलियूं बिटियूं न ॾिबियूं। ही जेका हुई स्लाइड पोएं वारी जी हुई, जेका भुल में हिते अची वई आहे। ठीक आहे। उहे निशानियूं नरेश कुमार ओड ही अहमद वारो। अहमद पुछियो अरशद केॾांहुं वियो। अहमद पुछियो हो त अरशद केॾांहुं वियो। होॾां चए थो सिधी रीत ॾिसो त सिधी रीत पुछे पियो, सिधो पुछे पियो। अहमद पुछियो केॾांहुं वियो। अहमद पुछियो हो त अरशद केॾांहुं वियो हो। ठीक है। इन में सवाल जी निशानी न ईंदी। ही अणसिधी रीत पे पुछे तो ने अरशद ही पियो, अहमद पियो। ठीक है। पर अणसिधी रीत पे पुछे, होड़ा सिधो पुछे पियो त अरशद केॾांहुं वियो आहे। उहे निशानियूं उन वक़्त अकेलियूं यानी कि बिटियूं न, ही जेके उबतियूं निशानियूं थी वञनि थियूं, ये असांजे लैपटॉप जो प्रॉब्लम आहे, इन जे करे थिए थो, कर हूअं थियण इहो न घुरिजे। ठीक आहे। ही जेका आहे निशानी हीअं बंदा हीअं आहे। ठीक आहे। बिटियूं ॾिबियूं जॾहिं कंहिं माण्हूअ जा चयल लफ़्ज़ लिखिजनि जंहिंमें हुन ॿिए जा लफ़्ज़ वर्जाया हुजनि। अहमद चयो वलीअ नियापो ॾिनो हो त। अहमद चयो, ॾिसो हाणे हिते हिनखे गौर सां ॾिसजो, उन्हनि ॿिन्ही निशानियुनि खे हिते वाज़ह कयो आहे। मिसाल अहमद चयो, हिते ही निशानी आहे, वलीअ नियापो ॾिनो हो त। नियापो खे ॾिनो आहे, वलीअ ॾिनो आहे। मुंहिंजो कमु करे मूंखे इतलाह ॾिजो, यानी कि हीअ इतलाह आहे। सो मूं पंहिंजो फर्ज़ पूरो करे नियापो तव्हांखे पहुचायो। ठीक आहे। हिकिड़ो जवाब सभु हुन जा आहिनि, ॿई हुन जा ई आहिनि। अहमद चयो चए केरु थो, अहमद थो चए वलीअ नियापो ॾिनो त मुंहिंजो कमु करे मूंखे इतलाह ॾिजो। हिते वलीअ जा अहमद चवे थो, ॻाल्हि सॼी अहमद पियो करे, पर हिते विच में वलीअ जा जेको आहे सो लफ़्ज़ पियो दोहराए, मुंहिंजो कमु करे मूंखे इतलाह ॾिजो, जंहिंजे करे असां एकूणी या अकेली जेका कामा आहे असां उन सां उनखे बंदि कयो आहे। ठीक आहे। सो मूं पंहिंजो फर्ज़ पूरो करे नियापो अव्हांखे ॾिनो। ही अहमद जी आहे निशानियूं, ऐं ही जेके आहिनि वली जो जुमिलो आहे। ठीक आहे। ऐं हे वारो मुकमल जेको जुमिलो आहे इहो अहमद जो आहे। ठीक। जुमिले जे विच में पहाका, चवणियूं, कंहिं किताब जो नालो, मज़मून वग़ैरह या उनवान ऐं के अहिड़ा लफ़्ज़ अचनि जिनखे नुमाया करणो हुजे त उन्हनि खे बि वाक जी निशानियुनि सां धार कबो आहे। मिसाल अमर जलील जो शाहकार नाविल नेठ गूंगे ॻाल्हायो आहे। मीर मंसूर अल्ताफ़ बिल्कुल
इन्हें ते एक बड़ी सिर्फ इंतजार कयो इंशाल्लाह जेको इंदड़ हफ्ते में छो त इन थोड़ो कम करणो आ उन कम खां पोइ असां हिते ईंदासीं त उन खां पोइ मुकालमो सवाने हयात सवाने निगारी खाको ये सब छा आहिनि असां हिते तफ़सीली लेक्चर लाईंदासीं जेकॾहिं असांखे ज़रूरत पई त असां उन खे ॿिनि हिस्सनि में बि कराईंदासीं पर इन्हनि शयुनि खे असां ज़रूरु वाज़े कंदासीं मीर मंसूर अल्टारपुर तव्हां ॾाढो सुठो यादि ॾियारियो हाणे इंशाल्लाह अॼु खां ई इन ते हिकु मां कमु शुरू थो कयां जेको ॿिनि टिनि ॾींहंनि में लेक्चर इहो ई हूंदो तव्हांजो महिरबानी कुर्बत जुमलनि जे विच में पहाका चवणियूं कंहिं किताब जो नालो मज़मून वग़ैरह या उनवान ऐं के अहिड़ा लफ़्ज़ अचनि जिन खे नुमायां करणो हुजे त उन्हनि खे बि वाक जी निशानियुनि सां धार कयो कबो आहे ठीकु आहे मिसाल अंबर जलील जो शाहकार नाविल नेठ गुंग ॻाल्हायो ऐं ॾिसो पिया असां नाविल खे वाज़े करण जे लाइ ॿिनि ॾिंगनि में बंदि कयो आहे इहे सॉरी ॾिंगनि जो असां ॿिनि जेके वाक जो निशानियूं आहिनि उन में बंदि कयो आहे ठीकु आहे ही नाविल आहे इहा छा आहे इहा इन जी अहमियत वधी वेंदी आहे त इहो हिकिड़ो किताबु आहे ऐं ही हिन सां गॾु न आहे सवाल या निशान हे पोरी हुई जेका साॻी हिते अचे हा थोरो खां जल्दी में अॼु स्लाइड हेठि मथे थी वियूं आहिनि थोरियूं इन करे अहिड़ा सवालिया जुमला जेके ॾिसण में त सवाल अचनि पर हुजनि दरख़्वास्त वारे मफ़हूम जा उन्हनि में बि सवाल जी निशानी कान लॻंदी बल्कि उते अजब जी निशानी लॻंदी आहे छा तव्हां महिरबानी करे मुंहिंजो किताब जल्दी वापसि कंदा छा तव्हां महिरबानी करे मुंहिंजो किताब जल्दी वापसि कंदा करे सवाल पियो पर रिक्वेस्ट आहे उन में जेको आहे सो हुकुम न आहे उन में न्याज़ी आहे न्याज़मंदी सां आहे ऐं उन खे दरख़्वास्त वारे अंदाज़ में बि कयईं तंहिंजे करे असांखे सवाल या निशानी न ईंदी बल्कि अजब जी निशानी हिते असां ईंदासीं छाकाणि त हू रिक्वेस्ट पियो करे अख़बारनि में अहिड़ी का ख़बर ऐं किताबनि में अहिड़ा के तफ़सील ऐं अंग अखर ॾियणा हुजनि जिन जे बारे में पक न हुजे त पोइ उन्हनि जे साम्हूं ॾिंगियुनि में सवाल जी निशानी ॾिबी आहे मां इन खे वज़ाहत इन करे पियो ॾियां वेठो जेका सवाल या निशानी मूंखे जान छॾाइणी हुजे हा त सिर्फ़ु मां हिते चवां त जुमिलो जिते पूरो थींदो आहे या सवाल या जुमिला जेके हूंदा आहिनि उन में हीअ निशानी ईंदी आहे ख़तम थी वई ॻाल्हि पर वज़ाहत ॾियण जी मक़सदु इहो आहे त अव्हां इन्हनि सभिनी शयुनि खां जेको आहे सो वाक़िफ़ थियो ऐं अव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त किथे सवाल जी निशानी ईंदी ऐं किथे सवाल जी निशानी न ईंदी जेकॾहिं अजब जी निशानी सवाल में छो आई आहे या जेको आहे सो फाइल में सो सवाल तब्दील थियो इन जे करे इहे शयूं असां तव्हांजे साम्हूं रखूं था त जीअं असां हींअर ताईं पढ़ंदा आया आहियूं पढ़ंदा ईंदा आहियूं लिखंदा ईंदा आहियूं पर ज़रूरत असांखे इहा आहे त इन्हनि सभिनी खे मालूमात बि हुजणु घुरिजे त असां छो कोन था ॾियूं विच में ॾिंगियुनि में असां कामा छो ॾिनी आहे ॾिंगियुनि में असां सवाल जी निशानी छो ॾिनी आहे या असां हिनखे इन्वर्टेड कामास में या जेको आहे सो बीहक जी निशानियुनि खे ईअं छो बीहारियो आहे इन जो सबबु असां वटि हुजणु घुरिजे ठीकु आहे हुकूमत कोटा सिस्टम अॻियां 20 साल वधीक जारी रखण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे हाणे ही मूंखे जेको लैपटॉप जो आहिनि मसला इहे ॾाढा मूंखे मुंझाईंदा आहिनि हिते त हिकिड़ी शइ असां हिकिड़े नमूने सां करे ईंदा आहियूं ऐं हिते थी ॿिए नमूने वेंदी आहे ठीकु आहे हीअ हीअं आहे ठीकु आहे हीअ जेका निशानी आहे उहा बती आहे छाकाणि सिंधीअ जो अंग्रेज़ी में फ़र्क़ु आहे उन करे थींदो आहे हीअ निशानी इन जे करे आहे त पक न आहे कचो आहे जंहिंजे करे इहो थियो आहे ठीकु आहे हलूं था अॻिते असां अमेरिका जे रेड इंडियन खे ईस्वी 1921 में हक़ मिलिया अमेरिका जे रेड इंडियन खे ईस्वी 1921 में हक़ मिलिया पक न आहे इन जे करे इन्वर्टेड कामा में जेको इन खे सॉरी ॾिंगियुनि में इन खे बंदि कयो वियो आहे त जीअं असांखे ख़बर हुजणु घुरिजे त इहा पकी ॻाल्हि कान्हे का अजब जी निशानी सां छो ॾींदा आहियूं हाणे हिते ॾिसूं था कंहिं बि हैरत में विझंदड़ जुमिले जे आख़िर में इहा निशानी लॻंदी आहे या वरी घणी तवजह छिकाइण लाइ पिणु इहा निशानी लॻाई वेंदी आहे जॾहिं का हैरत वारी ॻाल्हि हुजे
कंहिंखे असां सॾु कंदा हुजूं, कंहिंखे असां जेको मुखातिब हुजूं, उन वक़्त बि इहा लॻाई वेंदी आहे। पर जॾहिं असां कंहिंखे दरख़्वास्त वारे अंदाज़ में उमाणी कंदा आहियूं, उते इहा न लॻंदी आहे। मिसाल जे तौर ते असां कंहिं साईं खे, कंहिं उस्ताद खे सॾु कयूं था, त उते मुअज़्ज़िबाना ऐं एहतरामनि सॾु कंदा आहियूं, उते इहा अजब जी निशानी कोन लॻंदी। छाकाणि त उते असां पंहिंजे उस्ताद सां मुखातिब हूंदा आहियूं, कंहिंजे पंहिंजे वॾे सां मुखातिब हूंदा आहियूं, कंहिं मोहतरम सां मुखातिब हूंदा आहियूं, जंहिंजे करे इहा अजब जी निशानी कान लॻाईंदा आहियूं। छाकाणि अजब जी निशानी जेका हूंदी आहे, इहा ज़ाहिर कंदी आहे कावड़ खे, गुस्से खे, खिल खे, ख़ुशीअ खे। पर जॾहिं असां महज़ब नमूने सां पंहिंजे उस्तादनि या पंहिंजे वॾनि या कंहिं ॿियनि खे असां असरु कंदा आहियूं, त उन में इहा निशानी न लॻाई वेंदी आहे। हा, उते जेको आहे सो थोरो दम लॻाए उनखे अलॻि कयो वेंदो आहे, त जीअं मुखातिब थियण वारो सही हुजे। साईं अस्सलाम वालेकुम, ठीकु आहे, नंढी कामा ॾेई अस्सलाम वालेकुम मुकमल कयो वेंदो आहे, ऐं उन खां पोइ हेठां बि ॻाल्हि शुरू कई वेंदी आहे। हे निशानी निदाई जुमिले जी आख़िर में उहा निशानी लॻाई वई आहे, बिल्कुलु अहिड़ी रीत तमन्नाई जुमिला अमर न्याज़ी वारे जुमिलनि जी पिणु आख़िर में अजब जी निशानी लॻाईंदा आहिनि। मिसाल, अदा तारिक हिते अची वे, माना हे त मुखातिब थियो आहे। अदा तारिक हिते अची वे, अदा तारिक हेॾां त अचिजां। हाणे हुते जेको आहे सो कंहिंखे ज़ोर थो भरे, तारिक खे ज़ोर थो भरे, ऐं हिते अचण खे ज़ोर थो भरे। इन करे अजब जी निशानी उते लॻंदी जिते वधीक ज़ोर भरियो वञे थो। मथे जुमिले में तारिक ते ज़ोर आहे, अदा तारिक हिते अचे वे, माना हुनखे सॾु करे मुखातिब थी, टोणे जो हेठे में मुखातिब थिए थो, पर हेठे में वरी अचण ते वधीक जेको आहे सो ज़ोर भरे थो, तंहिंजे करे अचे थो। वरी असां मथे वञूं था डेफिनेशन ते, ॿुधूं था छा आहे। कंहिं बि हैरत में विझंदड़ जुमिले जे आख़िर में इहा निशानी लॻाइबी आहे, लॻंदी आहे, या वरी घणी तवजो छिकाइण लाइ पिणु इहा निशानी लॻाई वेंदी आहे। तव्हां जुमिलनि ते गौर कयो, हुते तारिक ते घणी तवजो छिकाई पई वञे, ऐं हुते अचजां ते वधीक घणी तवजो छिकाई पई वञे। ठीकु आहे। अड़े अफ़सोस आ, कमाल आहे, माना ये सभई हिकिड़ो ई जुमिलो आहे, पर इनखे अलॻि अलॻि माना हो कैफ़ियतुनि खे ज़ाहिर थो करे, तंहिंजे करे हर हिकु लफ़्ज़ जे पोयां, इन्हनि लफ़्ज़नि जे पोयां अजब में विझंदा आहिनि। अड़े अफ़सोस आ, कमाल आहे, इहे जेके निशानियूं आहिनि हर लफ़्ज़ जे पोयां ज़रूरी थी। तंज़ ॾेखारण लाइ ॾिंगियुनि या ब्रैकेट में अजब जी निशानी ॾिबी आहे, जॾहिं असां किथे तंज़ कंदा आहियूं, किथे टोक कंदा आहियूं, उन वक़्त जी ॻाल्हि थी करे। हा साईं, तूं वॾो नेक माण्हू आहीं, तूं पास थी वई। हिते अजब जी निशानी ॼण त चई रही आहे त कमाल आहे, माना जेका मथियों ऐं हेठि जुमिलो आहे, इहे तंज़ आहिनि, इहे टोक वारा आहिनि। ठीकु आहे, जिते हेॾे ज़ाहिर कनि था त इहे जुमिला जेके आहिनि उन्हनि मंझां हिकु न पर ॿी माना निकिरे थी, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿी हिक जी निशानी अजब जे करे। ॾिंगियूं ॻाल्हायल लफ़्ज़नि में जेकॾहिं का सम्झाणी ॾियणी हुजे त इहा ॾिंगियुनि में लिखिजे। ॻाल्हायल लफ़्ज़नि में जेकॾहिं का सम्झाणी ॾियणी हुजे त उहा ॾिंगियुनि में लिखिजे। कंहिं जुमिले में अहिड़ो को लफ़्ज़ हुजे जंहिंजी वज़ाहत ज़रूरी समझिजे त ॾिंगियुनि में उनजी माना लिखिबी। मिसाल, काल्ह सेनेट, हिते ॾिंगियूं वरी उबतियूं थी वयूं आहिनि, मां ॾिंगियुनि खे पहिरियों सिधो कयां, छाकाणि ॾिंगियूं जेके आहिनि उहे वाकई ॾिंगियूं आहिनि। ठीकु आहे, काल्ह सेनेट जी मीटिंग हुई, ॾिंगियुनि में वज़ाहत ॾिनल आहे त यूनिवर्सिटीअ जी। ठीकु आहे, हिन खां 100 रुपया मिलिया, हिन खां 100, बाक़ी 100 छा, पर उन ॿी जेका ब्रैकेट आहे, ॾिंगियूं आहिनि, उन ॾिंगियुनि में अखरनि में जेके 100 लिखियल आहिनि उहो बंदि कया विया आहिनि। ॿिए जुमिले में हिन खां 100, हाणे वरी जेके हिते अंगनि में
आहिनि उन्हनि खे बंदि कयो आहे, 100 रुपया मिलिया। हवाले में जॾहिं को असां हवालो लिखंदा आहियूं, हवाले में बि असां कुझु कंदा आहियूं, मज़दूर खे साल जूं 25 मोकलूं करण जो हक़ आहे, इहो जुमिलो आहे, इन सां तालुक़ कोन्हे को, पर हवालो जेको आहे उन लफ़्ज़ जो लेबर लॉस सुफ़ो नंबर फलाणो फलाणो उन खे असां ब्रैकेट में बंदि कंदा आहियूं। जॾहिं किथे असां को तहक़ीक़ी मक़ालो लिखंदा आहियूं, उन तहक़ीक़ी मक़ाले में इन जॻह ते हेठां लिखंदा आहियूं। लीक, आमतौर ते नंढड़ी लीक जुमिले में ओचितो ख़्याल जे मूड जी तब्दीली ॾेखारण लाइ इस्तेमालु कबी आहे, जंहिंजो तसलसुल में जंहिंसां तसलसुल में तब्दीलीअ जो ॼाण मिलंदो आहे, या वरी साॻियो ख़्याल ॿ भेरा वरजाइण महल बि नंढड़ी लीक उन खे ज़ाहिर कंदी आहे। मिसाल, जॾहिं आख़िरी भेरो मूं हुन सां ॻाल्हायो, विच में लीक आहे, ठीकु आहे, को महीनो खनि अॻु, वरी लीक आहे, हुन त अहिड़ी का ॻाल्हि कान कई, मन झटि में मूड तब्दील पियो करे, तसलसुल टोड़े पियो, जॾहिं आख़िरी भेरो मूं हुन सां ॻाल्हायो महीनो खनि अॻु, हुन त अहिड़ी का ॻाल्हि कोन कई, विच में जुमिले खे टोड़े पियो। देश जेका लीक आहे उहा उन जुमिले जे या इंसान जे मूड जे या तसलसुल खे तब्दीलीअ खे वाज़ेह कंदी आहे। स्कूल जो प्रिंसिपल नालो अलाए छा अथसि, ॾाढो सख़्त ऐं महिनती माण्हू आहे। स्कूल जो प्रिंसिपल नालो अलाए छा अथसि, तसलसुल टुटे पियो, नालो अलाए छा अथसि, वरी टुटे पियो, ॾाढो सख़्त ऐं महिनती माण्हू आहे। देश हिकु विच में लीक अचे पई, उहा उन खे वाज़ेह पई करे। हिन खां बि वधीक, हिन खां बि नंढड़ी लीक या हाइफन अंग्रेज़ीअ थोरे तोड़े सिंधी में किन मुरकब लफ़्ज़नि जे विच में लॻाई वेंदी आहे। ॿुड़ियूं, जॾहिं कंहिं चवणी या ॻाल्हि जो कुझु हिसो कटे छॾिणो हुजे त उते 3 ॿुड़ियूं ॾेई छॾिबियूं आहिनि, मथे 4 ॾिजी वियूं आहिनि, बसि इन जी वज़ाहत कान्हे का। मिसाल जे तौर ते हुन चयो त तव्हां मूंसां मिलण अचिजो, पर देश ॿुड़ी 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 ॾेई छॾींदा आहियूं। इहा ॿुड़ियूं हूंदियूं आहिनि जेके जुमिले खे मुकमल करण खां सवाइ छॾे ॾिबो आहे। मिसाल जे तौर ते असां इम्तिहान में सवाल लिखंदा आहियूं, सवाल लिखंदे व्हाट इज़ द, या जेको आहे सो गज़ल खे वाज़ेह अॻिते जेको आहे सो कुझु कोन लिखंदा आहियूं, ॿुड़ी 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 ॾेई छॾींदा आहियूं, ठीकु आहे। इहा हूंदी आहे त माना अञा अॻिते कुझु आहे, पर असां इन खे छॾे ॾिनो आहे। हाणे बीहक जो निशान लॻायो। हीअ 3 मश्कूं आहिनि, छाकाणि त बीहक जो निशान ॾाढो ॾुखियो आहिनि, त तव्हांखे मां वाज़ेह कंदो हलां, जिथे बीहक जी निशानी लॻाइणी हुजे तव्हांखे स्क्रीनशॉट वठो, हिन जो तव्हां पने ते उनखे हल कयो ऐं उन पने जो स्क्रीनशॉट तव्हां हिते असांखे मोकिलियो, त जीअं असां उनखे सवलाईअ सां रखी सघूं। बज़ाहिर सिर्फ़ उन लफ़्ज़ जे आॾो उहा निशानी ॾेई छॾींदव त सम्झ में वेंदासीं। मिसाल जे तौर ते मां तव्हांखे सम्झायां थो, ही बती अचे थी, ही तव्हांजे साम्हूं हिकु अची वई आहे, बीहक जो निशान जो जंहिंमें लॻायूं आहिनि। असांजे नबी सगोरे पघर जे पोरे खे तव्हांजो ख़्याल आहे त खे वटि जेको आहे सो का बीहक जी निशानी अचणु घुरिजे, त पोइ तव्हां छा कंदव त ही जेको खे आहे, हिते खे लिखी ॾिसो, उनखे तव्हां बीहक जी निशानी ॾींदव, ठीकु आहे। ईअं ई को ॿियो लफ़्ज़ आहे, मिसाल जे तौर हिते चवंदा त अॻियां वरी वसल्लम वटि जेको आहे सो अचणु घुरिजे, त वरी तव्हां वसल्लम लिखी उनखे तव्हां हीअ निशानी हिते ॾींदव, ठीकु आहे। हीअ तव्हांजे साम्हूं मां खां पियो थो। ईअं अहिड़े नमूने सां तव्हां जल्दी सां स्क्रीनशॉट वठो, स्क्रीनशॉट वठी तव्हां पने ते उनखे हल कयो ऐं मूं ॾे तव्हां पंहिंजा कैप्चर कयो, फोटो घुमायो, त असां ॾिसूं था त केतिरा असां वटि रिप्लाई अचनि था पिया। हीअ तव्हांजी पहिरीं मश्क आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे।
मां अव्हांजे जवाबनि जो मुंतज़िर आहियां हिते। मां अव्हांजे जवाबनि जो मुंतज़िर आहियां हिते। मूंखे जवाब या पहिरीं रोशन ढल जी माना है, मिसाल के तौर ते असां मूं वटि का बनी आहे जंहिंखे असां अंग्रेज़ी में सिंटेक्स चऊं, बस सिंपल टेक्स। ठीक है, हीअ ॿी मश्क तव्हांजे साम्हूं आहे। हाणे सूर्य बादशाह अञा 13 सालनि जो हो त संदसि वालिद शाह मर्दान शाह अवल वफ़ात करे वियो। इन करे पाण नंढी वहीअ में दरगाह रोज़धणीअ जा सजाद नशीं थिया। अंग्रेज सरकार उन नंढड़ी उम्र वारे पीर साईं पागारे खे पाण ॾांहुं राग़िब करण लाइ ख़िताब ऐं तलवार ॾियण जी आच कई, पर पाण इहो चई इनकार कयूं त असां लाइ पीर पागारे जो ख़िताब ई काफ़ी आहे। या ॿी मश्क आहे। मां पहिरीं मश्क तव्हांजे साम्हूं पढ़ां थो, मतां तव्हां खणी। असांजे नबी सगोरे पघर जे पोरीअ खे रिज़्क़ हलाल चयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोरियत लाइ फरमायो आहे त अल्लाह जो दोस्त आहे। पोरियत अल्लाह जो दोस्त आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वटि पोरियत जो एतिरो त मान आहे जो पाण फरमाइनि था सब खां पाक लुक़्मो उहो आहे जो पंहिंजे हथनि सां कमाए खाइजे। ही ॿियों ॿी मश्क तव्हांजे साम्हूं आहे। सैयदा नूरिया फातिमा चयो आहे, अव्हांजा कमेंट्स मूं वटि अचण शुरू थी विया आहिनि। सूर्य बादशाह अञा 13 सालनि जो हो त संदसि वालिद शाह मर्दान शाह अवल वफ़ात करे वियो। संदसि वालिद शाह मर्दान शाह अवल वफ़ात करे वियो। इन करे पाण नंढी वहीअ में दरगाह रोज़धणीअ जा सजाद नशीं थिया। अंग्रेज सरकार इन नंढड़ी उम्र वारे पीर साईं पागारे खे पाण ॾांहुं राग़िब करण लाइ ख़िताब ऐं तलवार ॾियण जी आछ कई, पर पाण इहो चई इनकार कयूं त असां लाइ पीर पागारे जो ख़िताब ई काफ़ी आहे। इहा ॿी मश्क आहे जेका अव्हांजे साम्हूं कयल आहे। ठीक आहे, हीअ हाणे टी मश्क। सावक सिरे जी सुहिणी बेर जे जूं बहारियो, बाजर ऐं कणक सारियूं पोखूं मिड़ई प्यारियूं, साईं कयूं सजायूं कुड़िमिन संधियूं कमायूं, साईं कयूं सजायूं कुड़िमिन संधियूं कमायूं। ठीक आहे, इहे लफ़्ज़ आहिनि। इहा 3 जॻहियुनि ते अव्हांखे तव्हांजी मश्क आहे, इनखे मुकमल कयो। कंहिंखे जेको आहे सो कामा ॾियणी आहे, थोरो दम ॾियणो आहे, कंहिंखे अजब जी निशानी ॾियणी आहे, कंहिंखे जेको आहे सो वाक जी निशानियुनि में बंदि करणो आहे, किथे अव्हांखे जेको आहे सो सवालिया निशानी ॾियणी आहे, कहिड़ा लफ़्ज़ कंहिं ॿिए जा दुहिरायल आहिनि उन्हनि खे असां कहिड़ियुनि ॾिंगियुनि में बंदि कंदासीं, कहिड़नि जेको आहे सो लीकुनि में बंदि कंदासीं, कहिड़ियुनि ॿिए कुझु निशानियुनि में बंदि कंदासीं। इहो अव्हांजो अॼु नंढड़ो हिकु टेस्ट आहे, छाकाणि त कोशिशि हूंदी असांजी अॻिते हली करे इनखे टेस्ट मूड खे अञा वधीक बहितर करे, छाकाणि जेको असां पढ़ी आया आहियूं पहिरें लेक्चर खां वठी लेक्चर नंबर 31 खां मां शुरू कंदुसि। अॼु 27वां लेक्चर आहे। लेक्चर नंबर 31 खां इहो शुरू कंदुसि त पोयां जेतिरो बि पढ़ी आया आहियूं उन सभिनी जो असां MCQs टाइप ते अव्हां खां टेस्ट वठंदा हलूं त जीअं असांजी पोयूं शयूं जेके पढ़ी आया आहियूं असां खां रहिजी न वञनि, असां खां विसरी न वञनि, छाकाणि हिकिड़ी असांजो आदत हूंदी आहे जेको अॻिते हलंदा वेंदा आहियूं पोयूं शयूं रहिजंदियूं वेंदियूं आहिनि। ऐं हिन क्लास में त असां सां मूंसां ई इहो पियो थिए त अव्हां सां त कीअं छो न हूंदो, छाकाणि त असांजो तसलसल अॻियां लाइ हूंदो आहे, पोयां शइ असां विसरंदी वेंदी आहे। इन जे करे ज़ाहिरी आहे त लेक्चर नंबर 31 खां वठी जेके बि मुंहिंजा पोयां लेक्चर आहिनि उन्हनि मां अव्हां खां सवाल कंदा हलंदासीं त इन में रिपीटेशन थींदी वेंदी ऐं उनजो वर्जाव थींदो वेंदो। ठीकु आहे, अव्हां जा जवाबनि जो मुंतज़िर मां आहियां। हींअर ताईं सैयदा नूरिया फातिमा जो जेको जवाबु पहुतो आहे
लाज़मी ही थोड़ी डिघी एक्सरसाइज है, इन जे करे अवां खे टाइम खपंदो हूंदो, इन जे करे मां तकड़ कान थो कयां पियो। लिखी करे अवां खे कामां ॾियणी पवंदियूं हूंदियूं, बंदि करणो पवंदा हूंदा, सोचणो पवंदो, छाकाणि ही जेका आहे उहा मुकमल सोच ते आधारित टेस्ट आहे त असांखे किथे कामा ॾियणी आहे, किथे असांखे जेको आहे सो बीहक जी निशानी ॾियणी, किथे असांखे जेको आहे सो सवाल जी निशानी ॾियणी आहे, किथे असांखे वाक जी निशानी ॾियणी आहे। बिल्कुलु सैयदा नूरिया फातिमा सावक सिरे जी सुहिणी बेरज जूं बहारियूं विच में बिल्कुलु हिकिड़ी निशानी तव्हां सही ॾेई छॾी आहे। ॾिसो हिते का हिकु ख़ासियत सां गॾु को इस्म त कोन्हे आयो। ॾिसो असां छा कंदा आहियूं, असां जॾहिं बीहक जी निशानियुनि ते ईंदा आहियूं त ख़ासियतुनि खे, इस्मनि खे या ज़र्फ़नि खे बि अलॻि करण जी कोशिशि कंदा आहियूं, या के अहिड़ा शयूं हूंदियूं उन्हनि खे अलॻि अलॻि करे कंदा आहियूं त हीअ शइ अलॻि आहे ऐं हीअ शइ अलॻि आहे। ठीकु आहे, इन सभिनी शयुनि खे ॾिसो असां वटि 36 मिंट थिया आहिनि हींअर, 36 मिंट खां मां 38 मिंटनि ते मिंट 38 खां गुज़रंदो जीअं मां स्लाइड जूं तव्हां वटि उमाणींदुमि। मोहम्मद असलम सावक सिरे जी सुहिणी बेरज जूं बहारियूं ज़बरदस्त, हिकिड़ी त मक़ाम हिकिड़ी निशानी त बिल्कुलु दुरुस्त आहे, बाक़ी अञा अॻिते ॿियूं हुजणु घुरिजनि। मां अव्हांखे सम्झायोमि त ही जेका निशानी आहे सिर्फ़ जिथे जे लफ़्ज़ खे ठाहिणी आहे या जे अखर जे पोयां, जे लफ़्ज़ जे पोयां अचे उन अखर जे पोयां तव्हांजो सिर्फ़ बिल्कुलु हिन रीति। ठीकु आहे, मां हिते तव्हांखे एक्सपेरिमेंट जे तौर ते ॾेखारियां थो। इन में एनोटेशन अची वियो, अची वियो हिते अची वियासीं असां। मिसाल जे तौर ते अव्हां चओ था सजायूं ते आहे त सजायूं लफ़्ज़ लिखी करे उन जे पोयां निशानी ॾेई छॾियो। अगरि तव्हां चओ था त साईं ते आहे त पोइ साईं लफ़्ज़ लिखी करे उन जे पोयां ॾेई छॾियो। अव्हां सम्झो था कुड़मियुनि जे पोयां आहे त कुड़मी लफ़्ज़ लिखी करे जेको आहे सो उन्हनि कुड़मीअ जे पोयां ॾेई छॾियो। जेका जेका निशानी हुजे अव्हां उहो सिर्फ़ु लफ़्ज़ लिखो, ज़रूरी न आहे त अव्हां पूरो जो पूरो जेको आहे सो पैराग्राफ लिखो या पूरी जेको लाइन लिखो, जंहिं लफ़्ज़ जे पोयां उहा निशानी अचे थी उहा लफ़्ज़ अव्हां लिखो ऐं उनखे निशानी ॾियो त वधीक बहितर रहंदो। ठीकु आहे। मोहम्मद असलम ऐं सैयदा नूरिया फातिमा जा असां वटि कमेंट्स अचणु शुरू थी विया आहिनि। अठटीह मिंट असां क्रॉस कर चुकासीं। 39 में असां वञूं था त ही थोरी डिघी एक्सरसाइज आहे। इन जे करे असां तव्हांखे आईंदे नंढी नंढियूं एक्सरसाइज़ ॾींदासीं त जीअं सवलाई पढ़ण में ऐं असां हल करण में सवलाई थी। असांजे नबी सगोरे पघर जी पोरीअ खे रिज़्क़ हिलाल चयो आहे। हाणे जेके जिते निशानियूं आयूं आहिनि मां उन्ही खे वाज़े कंदो थो वञा। ठीकु आहे, ही आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोरियत लाइ फरमायो आहे त, छाकाणि त ही लफ़्ज़ जेके आहिनि के आहिनि पाण सगोरनि जा आहिनि, इन करे असां उन खे ॿी जेके ॿिटियूं वाक जूं निशानियूं आहिनि उन में असां खे बंदि कयो आहे, इन्वर्टेड कामा में बंदि कयो आहे ऐं आख़िर में असां खे फुल स्टॉप ॾिनो आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि पोरियतनि जो एतिरो त मान आहे, आहे वटि असांखे कामा नज़र अचे थी। ठीकु आहे, पाण फरमाइनि था वरी कम। ठीकु आहे, सभ खां पाक लुक्म, छाकाणि ॿिए कंहिंजा लफ़्ज़ आहिनि, इन जे करे उहो लफ़्ज़ असां चऊं था त उहे ॿिटी वाक जी निशानियुनि में बंदि कंदा आहियूं। या एक्सरसाइज़ पहिरीं हुई जेका तव्हां साम्हूं असां रखीसीं, इन जी वाक जूं निशानियूं सॉरी बीहक जूं निशानियूं असां हिते लॻायूंसीं। हाणे असां हलूं था ॿिए नंबर ते। ही ॿिए नंबर ते। ठीकु आहे, हाणे सूर्य बादशाह अञा 13 सालनि जो मस हुयो। सूर्य बादशाह अञा 13 सालनि जो मस हो त संदसि वालिद शाह मर्दान शाह अवल वफ़ात करे वियो। वटि कामा अची वई आहे,
इन करे पाण नंढी बही में दरगाह रोज़े धड़े जा सजादे नशीद थिया वट फुल स्टॉप है। अंग्रेज सरकार हिन नंढड़े उम्र वारे पीर साईं पागारे के पाण ॾांहुं राग़िब करण लाइ खिताब ऐं तलवार। ठीक है, छाते मां ॿुधायो तो को खिताब हुंदो, को लक़ब हुंदो, असां उन खे असां बंद कंदा हूं एकुन वाक़े जी निशानियुनि में। जेकॾहिं वाज़े करणो की किताब के त वरी ॿिटिन में ही एकुनी में अची वियो। ठीक है, खिताब ऐं तलवार ॾियण जी आछ कई, अञा जुमलो मुकम्मल कोन थियो हुयो, इन करे थोरो दम वरी सानो हिते पर पाण इहो चई इनकार कयूं त पहिरियों असां हुन में कोलन बचे थी, ये निशानी कोलन जी अची वई हिते त छाकाणि अञा जारी आहे। असां लाइ पाण बि चयो वियो, असां लाइ पीर पगार जेको आहे एकुणियारो जो खिताब हुई काफ़ी आहे, इन खे असां बंदि कयोसीं। ठीकु आहे, हाणे असां अञा टे ते वञूं था। जेको टियों मिसाल आहे असांजो उहो आहे कुझु हिन रीति। सावक सिरे जी सुहिणी। सो हाणे सिरे मां तव्हांखे ॿुधायुमि को इस्म त कोन्हे, को का जगह त कोन्हे का त मुकम्मल सही सां कोन ॿुधाए सघे त हिते हिते ही अचणी आहे। सिरे माना मथियों हिस्सो। ठीकु आहे, सावक सिरे जी सुहिणी। सिरे खे असां जेको एकुनिन में बंदि कयो आहे, सुहिणी जे पोयां कामा अची वई आहे, बहारियूं जे पोयां कामा आहे, बाझर ऐं कणक पोयां कामा, सारियूं कामा, पोखूं मिड़ई प्यारियूं कामा, साईं कयूं सजायूं कामा, कुड़िमिन संदियूं कमायूं फुल स्टॉप। छाकाणि ही टे लाइनूं जेके आहिनि इहे हिक ॿिए सां ताल्लुक़ रखंदियूं आहिनि, इन करे कामा कामा ॾेई करे आख़िर में खे मुकम्मल कयो आहे। ठीकु आहे, अल्लाह ने गवाह।